अब्रहे जे हथन में पथियूं लगियूं, बस ये रत जे जाए ते गंद पियो वहेस। भगो मानू भगा के मुआ के भगा के फाथा के पकड़जी पिया। मक्के वारा मंजा है जो भगा तो वरी लही आया। तो हाणे कुछ तो भला गड क्यों है तो होई रहा। यमन में अञा अब्रहो पहुंच दो वियो, पेट फाटी पियुस, जिल्लत जे मौत सां मरी। मानू मक्के वारा बचल सामान पे खणन, को घोड़ो बचो, का हाथी बची, का उठड़ी बची, को तीर बचो, का तलवार बची, के डोकर बचा, के खादिम बचा, के नौकर बचा, के बानियूं बचूं। माले गनीमत सुहैम हिकड़ो शख्स हो मक्के जो, उन डिठो तो हिकड़ो परे खां पासे खां हिकड़ो हमरा बीठो है, डाची बरसातस ऐं फर्स्ट क्लास कजावो तस सिंगारियल, ये तजला थो दे, सिधो होरिया होरिया ओडे वियो। समझे ते मोल तो हुई हा वणंदो तो कोन मासा। चढ़े पंजो डाची के का जी हाजुर साईं जी कजावे में छाए, चीन में अब्रहे बादशाह जी भाणे जी आ, उहा भी उन चोत मां भी चक्कर हण हलदस। चीन के काथियूं हल वठी आयुस घर। कजाओ जो तो खूबसूरत शहजादी, अखिन में पानी वहेस पियो। अब इन वायरलेस वारन के जो तो पंजे इनके आवाज के घटाइन जा परते हल्या वजन, गड़बड़ेशन रकम तकरीर में। खोड़ थियो घरवारी के जो ख्याल का जाई, मां कुछ बे सामान खणी चा, वरी वियो, वरी कुछ सामान खणी आयो। दिल में सोची कि मां कारो हां ये शहजादी आ, मां ते ना शादी न करे सकदुस, के वडे सरदार के तोहफे में दिया। गरीब मानू सुहैब मक्के जो रहवासी हो, उन वक्त वरन सरदारन मां हिकड़ो सरदार हो खलफ। मक्के जे वरन सरदारन मां हिकड़ो सरदार हो खलफ। हिन जो उन सां मुंह हो, वास्तो हो। डाची ते सागे सिंगारल कजावे में वो छोकरी खणी आयो। खलफ जो ताक ते पहतो जी भोतार मुबारक हो जाई, अज तो जला सुखड़ी आंदी दम जी छांदो थी जी मां अब्रहे बादशाह जी भाणे जी आंदी दम जी। वो घणा पैसा वठदे ची, पैसा पैसा न, बस तुंजला ये सुखड़ी आ। मां चुमदा हाणे मां ते इन मकाम जो कोई ना, शहजादी सा मां की शादी क्या, सरदार शादी कर न। खलफ के का गैरत आई चीत या उन जालिम बादशाह जे घराने में है ना, जेको काबे ते हमलो करण आयो। असां त काबे जो दिफा न करे सकियासीं, भाड़ी थी भजा भजी वियासीं, पर अल्लाह पाण जुठ कयन। अल्लाह अब्रहे के मक्के में न छड़ियो, मां इन छोकरी के भी मक्के में न छड़ींदसि। बस मां के ॾेई वञ, मां कान का कार्रवाई कंदुसि, न ते सबक सेखारींदोमांस। मां महस याद अची वेंदो, तुझी वडी मेहरबानी, छोकरी छड़े वञ घर। ओ हलियो वियो। खलफ वडो जमींदार हो, वडो भोतार हो, वडो रईस हो, जेको वडो कमदार हुस्न, जेते इन जो सब खां वधीक एतमाद हो, उन जो नालो हो रबाह। उनके घुराई जी रबाह हबशियो शीदियो जी, तू मुझो कमदार आ, मां तो ॾाढो खुश आ, वडी मेहनत कंदो आ, वडो कम कंदो आ, ईमानदारी जो मुजाहिरो कंदो आ। अब्रहे जी भाणे जी मां के तोहफे में मिली आ, मुझी गैरत गवारा न थी करे त मां इनके पंहिंजे घर में रहाया। इनके वठी वञ, पाण सां वञी बकरियूं चारायस, ढगियूं चारायस। जिसिन ढगियुनि चाराइण सां कम न थींदो, मां जॾहिं शीदीअ सां शादी करायसि त इनके ख़बर पए त घणे वीह सवा जी। ठीक आ। रबा वो छोकरी खणी आयो, अब्रहे जी भाणे जी, जेका माले गनीमत में मिली ही, जंहिंजो नालो हो हुमामा। उन माईअ जो नालो हो हुमामा। रबा उन सां शादी कई। रबा खलफ जो कमदार हो। इन माईअ मां ॿ पुट था, हिकड़ी न्याणी थी, वॾे पुट जो नालो बिलाल हो, ॿिए पुट जो नालो खालिद हो, न्याणी जो नालो बीबी गुफराना हो। या माई पान भी मरी वई, इन जो मुर्स रबाह भी मरी वियो, बिलाल भी पाक मोहम्मद जो नौकर बन जी वियो, खालिद भी पाक मोहम्मद जो नौकर बन जी वियो, त बीबी गुफराना भी पाक मोहम्मद जी नौकरियाणी बनी। सब चो सुभान अल्लाह। ॾाढिया ॻाल्हायो। यो बिलाल
पी रबा खलफ जो नौकर हो, खलफ मरी वियो, इन जो पुठो उमैया बिलाल उमैये जो नौकर हो। उमैयो लानती, बिलाल जन्नती। कहां से आए? बिलाल रबाह जो पुत्र, उमैयो खलफ जो पुत्र, बिलाल जो बाबो रबाह, खलफ जो नौकर, हजरत बिलाल उमैये जो गुलाम। एक दफे उमैये सॾ बिलाल खे, बिलाल माण्हू चङो आहे, प्रेम चङो हो, माण्हू वञनि था वापार ते, तूं बि वञ वापार ते, पर ठीक ठाक मेहनत कजाई, पर ॻाल्हि ॿुध, अॻ में काबे में वञ, असांजो वॾो अलाह थी हुबुल बुत हो, वञी हुबुल खे बाहूं ॿध, इलाज करेसि, पुछा करेसि त सफ़र चङो थींदो कि न थींदो। वयो, माण्हू बीठा आहिनि, मुजावर मोटो सोटो बीठो आहे। हा, छा खपे तोखे? पुट खपे, नज़रानो रख पुट, वठ पुट। तोखे छा खपे? धी खपे। हा, छा थो थी? रख न हेॾां, मुफ़्त में बि कमु थींदो आहे छा? रख न हेॾां नज़रानो। तोखे छा खपे? साईं साहब कावड़ियो आहे, हा कुझु रख रख रख, क्यों था साईं खे राज़ी क्यों था? बिलाल तूं केरु आहीं? जी मां उमैये जो गुलाम हां, वापार ते वञा थो, मूंखे ॿुधाए त मूंखे नफ़ो थींदो कि न थींदो, साहब खां पुछी ॾे। जी कुझु आंदो थी नज़रानो? जी हा साईं हा। हुन ॿुधो त उमैये जो गुलाम आहे, ॾोकड़ जाम मिलंदा, कोणा विझी विझी चीन न वञजाए, मज़ो कोन्हे। ॾाढो मायूस थियो, चई ईअं न कर साईं, मूंखे वञणो बि ज़रूरु आहे, सॼी संगत वञे थी, साईं खे इलाज कर। चई पोइ कुझु ॿियो कुझु कढ, न भला कुझु अथी ॿियो कुझु? हेॾो त कोन्हे, हेॾो कढां। हा ठीकु आहे, हा हा हाणे भली वञ, कमु थी वियो, साहब राज़ी थी वियो। आयो, चई साहब राज़ी थी वियो, इजाज़त मिली वई, हाणे वञ। वॾो काफ़िलो हो, मक्के जो वापार जो काफ़िलो हो, उमैये जे माल ते जनाबे बिलाल भी वियो, सिद्दीक़ अकबर भी उन काफ़िले में शामिल हो। चो सुभान अल्लाह। यमन में काफ़िलो पहुंचो, शाम में काफ़िलो पहुंचो, हजरत बिलाल जी शक्ल तसादी ही पर आवाज सुरीलो, रस्ते ते काफी बाफियूं ॿुधाईंदो पियो हले, दोहीड़ा बोहीड़ा चमंदो पियो हले, शेर बेर संगत के ॿुधाईंदो पियो हले। हजरत अबू बकर सिंह जे वेठुस बरसा, जॾहिं मंजिल ते पहुता, चई यार अहिड़ा मज़ेदार दोहीड़ा ॿुधाए जो थक ई न थियो। इहा हजरत सिद्दीक़ अकबर ऐं बिलाल जी पहिरीं मुलाक़ात थी। कारोबार थी वियो, वापार थी वियो, वाह जो सभिनी खे नफ़ो थियो। चूं हाणे मोटऊं, सुबुह जो वक़्तु हो, जनाब सिद्दीक़ अकबर जनाब बिलाल खे चयो थोड़ो तरस जाए, मां थोड़ो कम सां थो वञा, पोइ हलूं था। जी रात तूं प्रोग्राम सही उठायो तो सुबुह सवेरे हलदासीं, हाणे वरी तोखे कहिड़ो कमु यादि आयो? चीअं ख़्वाब ॾिठो अथमि हिकिड़ो वॾो ख़्वाब आहे, हिते हिकिड़ो राहब रहंदो आहे बुहैरा नाले, वॾो आलिम आहे, वॾा किताब पढ़ियल अथसि, मुंहिंजी दिलि थी चवे उन खां ख़्वाब जो ताबीर पुछां। जी पोइ मां बि गॾियो हलां तव्हां सां साईं? जी भली हल। जिस गाल का लिख जी काने चिन लिख बे कजी काने हलूं था। हजरत बिलाल सिद्दीक़ अकबर सां गॾु आया बुहैरा राहब वटि, वॾो आलिम हो, ईसाई हो, पर ईसा खे अल्लाह न मञींदो हो। तौरात इंजील ऐं ज़बूर जो आलिम हो, वॾो नेकोकार ऐं परहेज़गार इंसान हो। अहिड़ा माण्हू उन ज़माने में आंगुरनि ते ॻण जेतिरा बि कोन हा। माण्हू अचनि पिया, उन्हनि खां अहवाल पुछे पियो। हज़रत सिद्दीक़ अकबर खे चई ॾे हाल हवाल, बाबा तूं कीअं आयो आहे? चईं रात मां ख़्वाब ॾिठो अथमि त मक्के में हिकिड़ो चंड आयो ऐं उन चंड जे रोशनी जा ज़र्रा ज़र्रा मुख़्तलिफ़ माण्हुनि जे घरनि में विया आहिनि। ॼण इहो तो सम्झां त चंड जा टुकड़ा टुकड़ा मुख़्तलिफ़ माण्हुनि जे घरनि में विया आहिनि, ऐं पोइ ॾिठो अथमि त वरी उहे टुकड़ा ॼण सारा गॾु थी विया आहिनि, ऐं सॼो चंड ॼण त मुंहिंजे घर में आयो।
सुधी ख्वाब लदो थम मां केने जो ताबीर खपे ची नालो छाती ची अबू बकर पुट कहजो ची अबू कुहाफे जो काथे रहंदो ची मक्के में कम केड़ो कंदो ची व्यापार ऐं तिजारत कंदो ची पो मुबारक हो जई अन करीब खातमुल अंबिया अचण वारो आ जेको तू नूर दिठो आ उन पाक मोहम्मद जे नबूवत जो नूर आ मुख्तलिफ माण्हुनि जे घरनि में उन नूर जा टुकड़ा विया आहिनि यानी इस्लाम जूं बरकतूं वयूं आहिनि ऐं उहो सॼो चंड गॾिजी तो वटि आयो यानी उन पाक मोहम्मद जो ख़ासि ख़लीफ़ो पहिरियों नाइब तूं हूंदे नारे तकबीर शान मुस्तफा खलीफा अव्वल खलीफा बिला फसल हजरत बिलाल हैरान थियो पुछई बुहैरा खां नबी चाहे कि नबी अल्लाह जो नुमाइंदो हुंदो आ ओ माण्हुनि के शिरक खां बिदत खां बचाइण जी कोशिश कंदो आ गलत रस्मुनि ऐं रीतुनि खां बचाइण जी कोशिश कंदो आ नबी ऐं रसूल अल्लाह जो ख़ासि नुमाइंदो हुंदो आ इहो ईंदो माण्हू बुतनि जी पूजा था कनि इहो रसूल बुतनि खे टोड़ींदो जी हुबल खे बि टोड़ींदो नजरानो ॾेई आयो न ताज़ो जी हुबल खे बि टोड़ींदो जी पो हुबल इहो पो कार्रवाई न कंदो जी इहो त पसरनि जो ठहियल आहे इनखे त माण्हुनि ठाहियो आहे इहो कहिड़ी कार्रवाई कंदो जी माना हिनखे कुझु कोन्हे जी कुझु कोन्हे हिन वटि बिलाल जे दिमाग़ मां ठकाव निकिरी विया बस बिलाल जे दिमाग़ में ईमान जी पहिणी चिणग बरी मोटी आया सफर थी गयो वापस मक्के में कुछ ॾींहंनि खां पोइ पाक मोहम्मद करीम साईं जी उम्र जॾहिं 40 सालनि जे करीब पहुती 2-3 महीना वाधारा अल्लाह जो अमर पहुतो नबूवत जो ऐलान थियो गार में जनाब जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक खलकल इंसान मिन अलक इक़रा व रब्बुकल अकरम चो सुभान अल्लाह नबूवत जी इब्तिदा थी मुझे साईं घर आयो अम्मा खदीजा के मुझे आका अहवाल दिनो अम्मा खदीजा चयो मुझा मिठा मदनी मां ईमान थी आण्या त तू अल्लाह जो सच्चो रसूल आ मुझे साईं अबू बकर ने माण्हू मोकिलियो मुझे साईं सां सब खां गहरो वास्तो सिद्दीक़ अकबर जो हो मुझे साईं सिद्दीक़ अकबर के हवाल दिनो कि मुझा आका मां गवाही थो ॾियां त तू अल्लाह जो सच्चो रसूल आ जनाब अली भी 10 सालन जो उम्र में कलमो पढ़ियो हजरत ज़ैद भी कलमो पढ़ियो बस दीन जो कम शुरू थियो रोजानो रात जो सिद्दीक़ अकबर कह पाड़े में वने हिकड़ी रात हिन पाड़े में वियो साद इब्न अबी वक्कास के कलमो पढ़ाई बी रात हुन पाड़े में वियो हजरत अब्दुर रहमान इब्न औफ के कलमो पढ़ाई टी रात हुन पाड़े में वियो हजरत तलहा के कलमो पढ़ाई चौथी रात हुन पाड़े में वियो हजरत जुबैर के कलमो पढ़ाई पंजी रात हुन पाड़े में वियो हजरत उस्मान इब्न अफ़्फ़ान के कलमो पढ़ाई छही रात बिलाल याद अची वियो अबू बकर के रात जे तारीकी में उमैया जी ओताक ते आयो होरिया को दिसी न वठे को बुद्धि न वठे को आहट ते उठी न पवे जिते वाड़ो हो खादिम नौकर सुमंदा हा उते दरी खोले दिठई नौकर सुता पिया जी मां के केड़ी खबर त बिलाल काथे आ हिन जो मकसद त बिलाल सा हो सुञाणे भी न पियो सके अंदर वनी भी न पियो सके रात जो वगड़ो जी हमरा हजो उथन चवंदा है अलाए की पहुतो आ होरिया चई बिलाल 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 जवाब न मिलुस वरी चई बिलाल 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 जवाब न मिलुस जी हाने ॾाढिया ॻाल्हाईंदुम बता नौकर उथन चवन अलाए छो आयो आ रात जो अबू बकर हलण लगो पछाड़ी थोड़ो परे भी चई बिलाल दर खड़कियो सिद्दीक़ अकबर जो अल्लाह करे तो बिलाल हो जेको बियो न होजे मानो तो कोड़ो सुदा पिया अल्लाह जी मेहरबानी सा बिलाल करो खोड़ो रात जो वगड़ो हो सुञाणे न सघई वेज अची अबू बकर तू आ ची हां ची रात जो आयो आ ची रकम हो ची पो सुबह थिया ची ना सुबह जो न पियो चई सगा इन जे करे त हाणे आयो हां ची गाल कर ची पाक मोहम्मद करीम नबूवत जो ऐलान कियो मां पाक मोहम्मद ते कलमो भरियो था बिलाल मां चुम तो तू भी पाक मोहम्मद ते कलमो भर
तियो कलमो कीअं भराइजी चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सिद्दीक अकबर कलमे शहादत पढ़ो, हजरत बिलाल सिद्दीक संगत कलमे शहादत पढ़ो जे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। चओ सुभान अल्लाह। जी बिलाल मुबारक हो जाई अने सुभाणे अच जाए वांद काई में केड़ी मल अची सी मंझन धारा वांद काई थींदी आ जे जे मां तुजो इंतजार कंदुम मां तोखे आका ने वठी हलदुम मुझे साईं जी ज़ियारत भी कजाए मुझे पाक मोहम्मद जे पाक हथन ते बैयत भी कजाए पर के गाल बुधाए जाए न चिंदा वयो अंदर हिकड़ो गुलाम जागे पियो फकीहा नालो हुस बिलाल केर हो जी अबू बकर हो छो आयो हो जी पैगाम खणी आयो हो मतलब चाहे जी अल्लाह जो सच्चो नबी आयो आ अबू बकर कलमो पढ़ियो मां के कलमो पढ़ाण आयो जी मां भी पर पुट पाक मोहम्मद ते कलमो तो रात जो अकेलो हो सुबह जो बथी गया भाई आया सिद्दीक अकबर वट अबू बकर बिन्ही के आका वट वठी आयो सही आज रात जी मजदूरी आ चओ न सुभान अल्लाह डाढ़िया त गालायो बस वापस अची विया अञा इब्तिदाही बस मुसलमान जो वधण लगा काफरन में ट्राबड़ को पेजी वियो छिता थी पिया काफर वहा भी वधी विया बुत कुछ नथा करे सगन ए असा जा वडा ये हा चरिया हा मुला नवा पैदा थिया हो ता असा जे अबन डाडन सबनी साईं जा खंगारा खाधा ता वरी नवा पैदा थिया हो है बस हिकड़ो वाला थकी न पवंदो यो एडो सारो कम अकेलो किए कंदो अरे तवज्जो क्यों उमैया खिलाड़ी कावड़ाई छित्तो काफर आयो अबू जहल क्या जुल्म लाका मोहम्मद बिन अब्दुल्लाह मथे में सूर विझी छड़ियो रोज कोन को मानू खारियो थो वने उतरना रुली विडियो साजू कुछ कयो निकरो बाहर मैदान ते बंद करायो जलसा को मोकलो न बाबलानी जड़ो डीसी जलसा थींदा ते हड़ लड़काने वाला वहां भी थी विंदा बंद करायो कंट्रोल क्यों विड़ो फायरिंग क्यों घेरा क्यों मरकजन ते हमला क्यों फितना पैदा क्यों वेड़ कर सवा कम न थींदो दलीलन में मारे विंदा असांखे उन्हनि जो डोह तो कोने 70 में हिकड़ी मस्जिद ही हाणे लाड़काने में 43 मस्जिदियूं हिन मुजाहिदन जो ये कुल साईं जा पाटोड़न भरण वारा हा अज मुजाहिद लगा बैठा है चौ सुभान अल्लाह असांगा साईं जी ढगी तो कोने जो रही आ साईं जी गिराकी जी घट जे खुदा जो कसम सबने धुरन के जमा थो मजहबी बुनियादन ते गंदी जुबान के इस्तेमाल न कयो बकवास सा कम न थींदो गार गंद सा कम न थींदो फहश कलामी सा कम न थींदो अगर पाण के सच्चो समझो था इन कुरान के जज बनायो नारा तकबीर शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम उलमाए देवबंद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सोमरो झेड़ो लगा पियो झेड़ो खत्म करे थींदो जड़े कुरान के जज बनाईंदो फैसलो को पीर को फकीर को मुल्ला को मौलवी को